शाह साहब हिकिड़ो सरदार शाह जेको सूबाई वज़ीर बि आहे ऐं जेके कुतुब मेला थियनि था उन्हनि जो इफ़्तिताह करे थो। हिकिड़ो सरदार शाह साहब जेको अदीब बि आहे, शाइर बि आहे। अहिड़नि जेके कुतुब मेला आहिनि, अदबी मेला आहिनि, उन्हनि में उहो सरदार शाह साहब नज़र अचे थो, लिकी ईंदो आहे? ऐं ईंदो आहियां, मुंहिंजो शौक़ु आहे किताबनि सां। जॾहिं बि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं उन ज़माने खां वठी पहिरियों असांजो शौक़ु हूंदो हो त किताबनि जो मेलो किथे थो लॻे, उते वञूं ऐं किताबनि जा मेला कराईंदा हुआसीं। असां पहिरियों दफ़ो जामशोरे में सभ खां वॾा किताबी मेला उन ज़माने में असां शुरू कया हुआ 90s में। हाणे हीउ किताबी मेलो थींदो आहे, अॼु हिते आऊं आयो आहियां हिन सां। हाणे आउं कोशिशि इहा कंदुसि त मूंखे अॼु या सुभाणे या परीं जेको टाइम मिलंदो उन में पंहिंजी ख़रीदारी करण की किताबनि ते उन करे त पोइ सुञाणण वारा दोस्त अचनि था, मिलनि था। पोइ उन में इहो थो थिए त माण्हू जेका तवजह आहे किताबनि जे ॻोल्हण वारी उहो टाइम ख़राबु थी थो वञे। असुल में माण्हुनि सां त सदाईं पिया मिलूं, साल में 3 ॾींहं किताबनि सां त मिलूं। अच्छा, ॿी तव्हां हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, जॾहिं शागिर्दी वारो ज़मानो हो, यूनिवर्सिटी वारो ज़मानो, तॾहिं जेका गिव एंड टेक थींदी किताबनि जी बि थींदी ऐं गुलाबनि जी बि थींदी, ख्वाबनि जी, किताबनि जी, गुलाबनि जी। ऐं सम्झो तंहिं वक़्त में माण्हू जी अफोर्डेबिलिटी त हूंदो हो न, जेतिरो खीसो ताक़त ॾींदो हो। त हाणे कंहिंजी बर्थडे अची वई त उनखे तोहफ़ो ॾियणो आहे, त हाणे जेकॾहिं खीसे में पैसा कोन्हनि त हिकिड़ो पने ते ख्वाब ऐं हिकिड़ो गुलाब, ऐं जेकॾहिं खीसे में 4 रुपया आहिनि त वरी किताब। थैंक यू।